मोहब्बत कौन दी है? हाँ शुरू में ॻाल्हि होता मोहब्बत ही कई दो वरी कोई नहीं के मोहब्बत ऐं मींहुं अचनि ॿई ओचिता इन करे तमसील मींहं जो ॾिनऊं त इहो बि त ओचितो थो अचे मिसाल ईअं ओचितो लहियो अचे माण्हू खे पतो कोन थो पवे त अची वियो छो त इहो बि ओचितो थो अचे मुदाइतो बि अचे थो अणमुदाइतो बि अचे थो मींहं मुदाइता बि आहिनि अणमुदाइता बि आहिनि रुगो मुदाइता मींहं कोन्हनि त इन करे चऊं त मोहबत बि मुदाइती बि आहे ऐं अणमुदाइती बि आहे मिसाल हिकिड़ी लिखे जी बि मोहबत अथव हिकु अणलिखे जी बि मोहबत अथव साहड़ जा सींगार साहड़ सींगार अणलिखिया अॻे हुआ लिखियल बि हिकिड़ी शइ आहे न बाबा जेकी लिखियो वियो लोहे कलम में जेकी बि आहे मिसाल पर चऊं अणलिखिया बि के ॻाल्हियूं लिखियूं त ठहियो पर अणलिखियूं बि आहिनि ऐं परनि थियूं त मोहबत मींहुं अचनि ॿई ओचिता अहमद शाह ही इश्क बादशाह राति न ॾिसे ॾींहुं नांग बि जिथे नेरा न वञनि निपजे उते मींहुं माना खाली वञनि माना खाली वञनि उहो जंहिं मक़सदु आहे उन्हनि आयो उहो वार खाली वियो साईं चयो त जिथे न नांग बि नेरा न वञनि उते निपजे उते नींहुं माना नींहं जी एॾी मंज़िल आहे शौक़ वारनि खे शींहुं कीन जलींदो कॾहिं कॾहिं लतीफ़ साईं जो जेको शाइर आहे जेकी बि कलाम आहे जीअं साईं चयो त उनजो फ़िक्री पहलू हिकिड़ा ज़ाहिर आहिनि ॿिया लिकल बि आहिनि ॿुझा बि आहिनि हिकिड़ा असीं सम्झूं था हिकिड़ा नथा बि सम्झूं हिकिड़ा आश्कार आहिनि के वरी थोरा मख़फ़ी बि आहिनि पोइ इन में हिकिड़ी ॻाल्हि तय थी थिए त जेतिरी क़ुर्बानी ऐं तो हाणे हुनजो राज़ खोलिया मोहबत जो जेतिरी क़ुर्बानी ओतिरी मोहबत तनासुब जेतिरी क़ुर्बानी ओतिरी मोहबत जेतिरी मोहबत ओतिरी नज़र जेतिरी क़ुर्बानी ओतिरी मोहबत जेतिरी मोहबत ओतिरी नज़र ऐं जेतिरी नज़र ओतिरी ख़बर इहो पाण में हिकिड़ो ॻंढियल राज़ आहे सम्झो इब्तिदा हुतां आहे हुनजी इब्तिदा जो पेर मिसाल माउ खे बचो छो मिठो आहे बाग़ाईअ खे बाग़ छो मिठो आहे या फ़सुल वारे खे फ़सुल छो मिठो आहे पोख वारे खे पोख छो मिठी आहे भई या जेकी बि दुनिया में शयूं कंहिंसां ईअं टच थियूं थियनि उन्हनि जे पुठियां क़ुर्बानी जो दख़ल आहे उन्हनि जे पुठियां उन खां सवाइ ॿिए बचे सां मोहबत छो नथी थिए हू शीदी आहे शीदीअ खे ॿिए सुहिणे सां मोहबत नथी थिए जेतिरी हुन पंहिंजे शीदी पुट सां थी थिए हू त कारो आहे लाह कारो मिसाल ईअं खणी रंग जो कारो पर सुहिणो न आहे खणी हिकिड़ो ठीकु आहे रंग में उहो खणी ईअं आहे त मिठो छो आहे जो ओ सम्झो त 10 महीना पेट में संभलियो उतां खां वरी आयो क़ुर्बानी शुरू थी वई वालद जी माउ जी क़ुर्बानी वरी ॿाहिरि आयो आहे वरी हाणे हुन लाइ सुबुह अञा ॾिसो न अञा पेट में आहे वालद जे त अञा फ़िक्रु एतिरो कोन्हे
हुनजो ॿाहिरि अचणु ऐं वारो कंदे सीउ कोन थो लॻे वारो कंदे हीअं कोन थो थिए उहा माना छिक छो अथसि छिकूं छो थो ॾे हूअं छो थो माना फासी वई फासी पाण जो ॿुधल सिटूं सालकनि जूं त ॼणण वारे खां नेपा जे ॿार मिठो आहे जंहिं निपायो जंहिं ॼणियो उहो एतिरो फाथो कोन जे हुन निपायो न त जे निपाई त फासंदो जे निपाई न ख़ासि करे असां जहिड़ा जेके वॾा आहिनि पोड़ा पोड़ा इहे पीढ़ीअ में छो था फासनि हुन पोटनि मां पुटनि सां एतिरो कोन हू रिलेटिव थिया जेतिरो पोटाण मां फासी विया छो त वांदकाई मिली टाइम मिलियो वांदा त हुआ न बाबा हाणे कुल्हे ते बि इहो चढ़ियो वञे कच्छ ते बि इहो चढ़ियो वञे मानी बि इहो पियो खाराएसि माना घोट मां खां अहियर मां तकड़ी त एॾो माना हुन में छा थो करे ॿियो त कुझु कोन्हे इहा कुर्बानी थो ॾे चाहे माउ ॾे चाहे पीउ ॾे चाहे ॾाॾो ॾे माना फासाए केरु थो कुर्बानी फासाए केरु थो कुर्बानी ऐं उन मां कुर्बानीअ मां हुनखे मिले छा थो हुन सां महबत जो अंसर पैदा थो थिए उन शइ सां कहिड़ी बि हुजे बसि पोइ जे महबत हुन में दाख़िल थी त पक सम्झो त हुनजी नज़र बि उन में एतिरी हूंदी जेतिरी महबत हूंदी ओतिरी हुन में नज़र हूंदी ऐं इहो त कन्फर्म थियो त जी नज़र जेतिरी हूंदी त ख़बर त ऑटोमेटिकली ख़बर त उहो ई हूंदी मिसाल त इहा शइ बुनियाद में असांखे जे अलाह सां रसूल सां दोस्त सां जे सम्झो त थोरी आहे माण्हू दूरी आहे त पक ज़ाहिर थींदो त शायदि हिकु ॿिए लाइ सूर कोन माण्हू सठो आहे सूर न खयो आहे इन करे औलाद बि शायदि सूर जे न खाईंदो उन लाइ त औलाद बि जहिड़ो औलाद हूंदो पर उन सां फासंदो कोन फासाए कुर्बानी थी ऐं पैदा महबत थी थिए ऐं महबत मां मिसाल लती साईं सिट था खणूं इहे मख़फ़ी ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जूं ई चयूं त मूंखे कहिड़ी शइ क़ाबू कयो पीअ सां होत सां इन खान बलोच सां पुनूअ सां चयूं बसि माप थो महबत जी बि ॾिसो त अंसर किथां खां शुरू थियो त फरमायूं त रतीअ जी रिहाण जी अड़ाए में चेतसि रतीअ जी रिहाण जी अड़ाए में चेतसि सेर मण मासा ओ रतीअ जी रिहाण मूंखे लोह करे छॾियो माना हिकिड़ी मुलाक़ात मूंखे सोगो करे हिकिड़ी मुलाक़ात हिकिड़ी घड़ी पल रती उन मूंखे मफ़्तून करे हिकिड़े दीदार साईं सरदार अहमद शाह बि चए त हिकु दम जे दीदार में हिकु दम जे दीदार में दिलि पइजी वई आज़ाद हिकदम जे दीदार में दिलि पइजी वई आज़ाद त इन करे जेके असांजा सालिक आहिनि उहे हमेशह लतीफ़ साईं त उन्हनि जो सरताज आहे सभिनी जो असांजे सिंध जे हवाले सां ऐं उन में एतिरा त पहलू आहिनि जो असीं उन मां जेकॾहिं का खणंदासीं का शइ त सम्झो त ज़री मस उन मां असां हासिलु कंदासीं उहा माना सम्झो त कतिरो समुंड मां निकिरंदो त छा थींदो कहिड़ो फ़र्क़ु पियो मिसाल ए जेके समुंड आहिनि उन्हनि सुभाणे अलाह
उन्हनि मां असांजो जेको फ़ाइदो आहे सो ईअं अथव जेकॾहिं उतां जेकॾहिं हासिलु करणु था घुरूं उन समुंड मां इन दुनियावी समुंड मां माण्हू हासिलु करे थो सभु कुझु हासिलु करे थो पर जेके समुंड आहिनि इल्म जा जेके समुंड आहिनि हक़ीक़त जा जेके समुंड आहिनि आरफनि जा समायो पियो आहे हुननि में उहा शइ त उतां मूंखे को मण टन कोन खपनि थींदो आहे न त भला यको भला लोॾो ॾियां मण खनि खयो वञा उहो ज़माने जो तूं भले सेर सोन जो हासिलु करे वञी पर हुतां खां लतीफ़ साईं चयो त यादि रख हुतां तो लाइ हिकु नुक़्ते विच ॻाल्हि मुकदी हिकिड़ो नुक़्तो ई खोड़ आहे वाह हुतां हिकिड़ो अखर विंगड़ो बि काफ़ी आहे विंगड़ो अखर जेको आहे न उहो बि माण्हूअ लाइ काफ़ी आहे घणे खे छॾियो थोरे मां ई रतीअ जी रिहाण थोरे मां आऊं त मफ़तून थी वियुसि न आऊं त आशिक़ बणिजी वियुसि ऐं उन मूंखे उन रतीअ जी रिहाण खणी वई वञी लाथई बंबो पंहिंजो मकुरान त उहा ज़रूरी उन शइ जी ॿी जाइ ते वरी लतीफ़ साईं ज़रिए जी ॻाल्हि पियो कयां त लतीफ़ साईं जूं ज़रियूं केतिरी हिसत थियूं रखनि बाबा तूं ॿ टे फिकियूं खणी आंदियूं सभु पंज खनि फिकियूं खणी अचो जेतिरा रागण साईं तव्हां चांहि फिकी त न हुजे न मिठी फिकी न हूंदी आहे हल्की मिठी ठहिराए सभु हल्की मिठी हुजे बाक़ी टे चारि इहे पंहिंजो खयूं आहे फिकियूं लतीफ़ साईं जी ज़री फ़िक्र पियो आहे लतीफ़ जो हिकु पहलूअ जो ज़िक्र था कयूं ज़रीअ जे बारे में जेकॾहिं लतीफ़ साईं खां पुछूं फर्ज़ु कयो त थोरी ज़री त हिकिड़ी जाइ ते इहो कोन ॿुधाई त रुॻो रतीअ जी रिहाण ॿिए हंधि बि ॿुधाईंदो ऐं यादि रखो इहो लतीफ़ साईं जो हिकिड़ो ख़ासि स्पेशल संदन इल्म जे जेको बि दाइरो आहे उहो इहो आहे त तव्हां जेकॾहिं 30 सुर आहिनि त हिकिड़े सुर में जेको तव्हांखे फ़िक्र मिलंदो सो ॿिए सुर में बि मिलंदो टे में बि मिलंदो चौथे में बि मिलंदो सभिनी में बि मिलंदो छो त उहा शइ हक़ीक़त त सभिनी सुरनि में रहंदी न त जेकॾहिं पाण ॻोल्हियूं त लतीफ़ साईं जे सुरनि में या उनजो जेको बि हक़ीक़त आहे उन जी केतिरी माप मां असांजो मक़सदु हासिलु थी वञे असांजो मक़सदु या लतीफ़ साईं केतिरनि जायुनि ते पंहिंजे सुरनि में उन माप खे कवर कयो हिते कवर कई रतीअ खे ठीकु न वरी ॿिए सुर में ईंदासूं त पाण खे ॿुधाई त सेवा कर समुंड जी जिथे जर वहे पियो जाल जिथे जर वहे पियो जाल समय वन इन सीर में माणिक मोती लाल जे मासो मिले माल त पूजारा पुर जे मासो मिले इते बि ज़री ॻाल्हि शाह साहिब जी ज़री ई ॻाल्हि थो उते रती ठीकु न हिते हुते त जी वड़ाए में जतसीं रतीअ जे रिहाण हिते चऊं त जे मासो मिले माल त तूं ढव कंदे न पुर थी ॾिने माना मासो ई तोला खो वरी अॻिते ॿियो सुर हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां हिते बि ज़री हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां त लॻे माठ मिरन खे ऐं डूंगर पवनि ॻरी वञनि वण टिण ॿरी ओभर ओभर ई कोन माना ज़री बि जेका आहे सा उन जी माप ज़री जेका आहे सा असां लाइ काफ़ी आहे ईअं खणी चऊं त असीं दरिया खे दावत न ॾियूं त
त मुंहिंजो फसल पचाए असांखे खपे कैनाल बि न शाख बि न असांखे खपे वाटर कोर्स असांजे माप जे दायरे में सो असां लाइ मासो काफ़ी आहे असां लाइ रती काफ़ी आहे असां लाइ कतरो काफ़ी आहे असां 11,000 में कनेक्शन न मिलायूं त सुठो असांजा सभु टपड़ सड़ी वेंदा असां 11,000 में न मिलाइण जी कोशिशि कयूं त डायरेक्ट वञूं डायरेक्ट वञण खे छॾ विच ते तुंहिंजे मुताबिक़ तोखे जेतिरो खपे अलाह चयो त तो लाइ उहो काफ़ी आहे न तलब कर घुर त ओए मण मूंखे खपे की मण तोखां घणो आहे चई दरिया मूं ॾे लोड़ तीअं भाई सभु सलाह बि आई छॾींदी भई दरिया मां अची मुंहुं पवंदो त टपड़ घुम न पव हा उन सां छा थो करे सघे पोइ फसल त मूंखे खपे की ज़रूरी पाणीअ जो बि कचिरो मूं लाइ काफ़ी आहे हक़ीक़त मां बि ज़रिए जी माप शाह साहिब वटि जॾहिं इहा आहे त हक़ीक़त हिन हाल जी माना हक़ीक़त घणीअ खे छॾे घणीअ खे छॾे ज़रिए जो जेको पस मंज़र आहे हक़ीक़त जो हक़ीक़त इहा कान्हे जेका असीं माल जी घोड़े जी ऊठ जी बनी जी बारी इहा हक़ीक़त कान्हे हक़ीक़त कहिड़ी आहे न हक़ीक़त खां लहराए न हक़ीक़त खां लिकतूं न हक़ीक़त खां हक़ीक़त ई ॻाल्हि आहे न हक़ीक़त खां लहराए न हक़ीक़त खां लिकतूं तजर्बो आहे शाहिद तजर्बे मां सिखतूं तजर्बो कहिड़ो मिसाल हींअर राति आहे सुबुह जो सिज उभरंदो आहे हींअर जे आऊं कसम बि खणा छो त अञा राति आहे चवां त सुबुह जो सिज उभरंदो त इन कसम में को शक ई कोन्हे उभरियो खणी न आहे पर तजर्बो आहे तजर्बो थो ॿुधाए त इहो रोज़ु उभरे थो ऐं इनशाला सुबुह जो वरी उभरंदो त साईं सरदार अहमद शाह चयो त सम्झ तूं सुबुह मां इजो सिज थो उभरे सम्झ तूं सुबुह मां इजो सिज थो उभरे हा गुमाननि खे गुम कर जेकॾहिं तोखे शक आहे त अलाए उभरे न उभरे इहो तुंहिंजे तजर्बे में अची चुको आहे त इहो रोज़ु उभरे थो तजर्बो शाहिद आहे तजर्बो शाहिद आहे त तूं तजर्बे मां सिख थो हज़रत मौला अली मुश्किल कुशा पंहिंजे नहजुल बलागा में अचो अचो हेॾो अचो साईं अचो साईं हेॾो हेॾो अचो पंहिंजे नहजुल बलागा हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम हिकिड़ो वसियतनामो कयो हज़रत इमाम हसन खे हिकिड़ो वसियतनामो कयो कहिड़ो वसियतनामो कयो त मुंहिंजा फर्ज़ंद पिदर मुंहिंजा फर्ज़ंद हीअ दुनिया बेवफ़ा आहे ही घड़ी सवाइ कुझु कोन्हे ऐं हिन मां वफ़ा जी उमेद ई न रखूं उमेद न रख ऐं मूं तजर्बो करे हा त पाण तजर्बे जी ॻाल्हि ॿुधाई मूं तजर्बो करे इन नतीजे ते पहुतो आहियां उहो तोखे अहवाल थो ॿुधायां मूं तजर्बो जेको कयो आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे इन खां अॻिते तूं कदम रख इन खां अॻिते तूं कदम रख पर जेकॾहिं मुंहिंजा फर्ज़ंद तोखे जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में न अचे या कोई शक थिए त बिस्मिल्लाह वरी नई सही तूं शुरू कर फिरी इन जाइ ते ईंदे जिते आऊं पहुतो आहियां हिकिड़ो तव्हां गस ॾिसी आहियो तव्हां तजर्बो करे घुमी आहियो हाणे इहो त तजर्बो थियो न त आऊं हीअं हितां हुन कुंड खां हितां हुतां हाणे या त तुंहिंजे तजर्बे मां आऊं फ़ाइदो वठां
जेकॾहिं न वठणु घुरां त अलाए सच थो ॻाल्हाए अलाए कूड़ थो करे त बिस्मिल्लाह शुरू करे पाणे आजड़ी थिपड़ी हुतां हुतां फिरी ईंदो उन मंज़िल ते त असां लाइ जिन माण्हुनि असां मां तजुर्बो कयो आहे असांजो कमु आहे उन तजुर्बे मां फ़ाइदो वठणु साईं जे तजुर्बे मां साईं जे तजुर्बे मां अलफ़ जे तजुर्बे मां जिन बि तजुर्बा कया जेके बि साइंसदान थिया आहिनि अर्ज़ु कयो जेके अलाह जा नेक बाना थिया आहिनि उन्हनि बि तजुर्बा कया त असांजो कमु आहे हुननि ते इतबार करे मिसाल जेकॾहिं हू को बुनियाद ॿधी विया आहिनि त असांजो कमु आहे बुनियाद खां मथे उसारी जेकॾहिं इहो असांजो शक हुजे त अलाए बि साईं बुनियाद जे हेठां को ईअं किरी पए त बिस्मिल्लाह उहो तजुर्बे वारो थो चए त बिस्मिल्लाह बाबा तूं इहो डाहे वरी शुरू कर त इन में उमिरि थी लॻे तजुर्बनि में उमिरि थी वञे इन करे जेके असांजा नौजवान या नवां नई टही वॾनि जे तजुर्बनि मां फ़ाइदो वठे वॾनि जे तजुर्बनि मां फ़ाइदो वठे जे न वठंदी त पंहिंजी जीअं हुननि 100 साल उन में गुज़ारियो आहे ऐं कुझु हासिलु कयो आहे उहो घड़ीअ में हुननि खे कोन मिलंदो जेकॾहिं हुननि खे शौक़ु आहे त असीं वरी 100 साल इन में विञायूं इन करे जेको असांजी औलाद आहे असांजा जेके बच्चा आहिनि इहे ज़रूरु अबो हुजे अम्मा हुजे या बुज़ुर्ग हुजे उन जेकॾहिं मूंखे ॿुधाए पियो त बा हितां हीअ बाहि अथई हेॾां पाणी अथई हाणे ख़्यालु कजां जे तूं जीअं असांखे हीअ जेके नाखवा आहिनि नाखवा ॿेड़ीअ वारा जिथे उन हूंदो आहे उहे अॻु में आगाह आहिनि उन खां इन करे हू असांखे ॿुधाईंदा त बाबा तयारु थियो संभरो ऐं अॻियां कुन ऐं त इन ते जेकॾहिं आउं इतबार न कंदुसि त भले न कयां पर गुज़रणो उन मां पवंदो त इन करे जेके असांजा औलाद आहिनि असांजे जेके अॻिते आया आहिनि से जिन इहो लाभ लो आहे उन जे सोहबत मां उन जे सोहबत मां जिन इहो चखियो आहे जिन इहो इल्मु हासिलु कयो आहे उन्हनि जे सोहबत मां जेकॾहिं ज़रीब असांखे मिली वई न हिकिड़ो बाबा कामिल हकीम आहे सम्झो लुकमान आहे हिकिड़ो सम्झो त सभु कुझु ॼाणे थो जेकॾहिं न ऐं हू मूंखे वेही सेखारे त अचु बाबा हिन खे बाहि हीअं ॾे हिन खे कखु हीअं ठहंदो हीअ दवा हीअं ठहंदी जेकॾहिं आउं उन ते अमल कंदुसि त हू मूंखे उन मां गुज़ारींदो उन चाढ़ीअ तां चाढ़ींदो न त आउं उन में उहा मंज़िल हासिलु न करे सघंदुसि जेका हूअ हुननि हासिलु कई आहे त पक सम्झण जी ॻाल्हि आहे त सोहबत जेका आहे चङनि जी भलनि जी उस्तादनि जी तजुर्बे वारनि जी ऐं फ़ाइदो वठो जेकॾहिं मूं में इहो हिकिड़ो ज़िद पैदा थियो हीअ वरी केरु आहे हीअ वरी छाजो आहे उहो मुंहिंजे ख़्याल में त सॼी उमिरि सिखी न सघंदो बाबा नसीम साईं असांजे बुज़ुर्ग फरमायो त सोहबत चङीअ में अहमद शाह अंदाज़ा बाबा थोरो पोइ मिठी बाबा अहमद शाह असीं मिठियुनि जा शौक़ीन आहियूं हा पोइ कॾहिं तुंहिंजे ख़्यालनि में खराई बिस्मिल्लाह भली आयो था पोइ कॾहिं तुंहिंजे ख़्यालनि में वरी या नसीब यार इहा आहे सोहबत चङा ईअं साईं वरी या नसीब सो त फ़ाइदो उन्हनि जे ज़रिए मां बि असां लाइ काफ़ी आहे भले
हिकिड़ो ई अखर उन्हनि ॾिनो मिठी जे चांहि हाँ असां सॼी ज़िंदगी सदर बहुत थोरो हाँ वाह फिक्की था माखनी हाँ जाती चा चा वठो फिक्की था मिठी कर हाणे हिनखे स्टाफ चांहि